अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां ज़ाहिद अली तहीम तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि जे लाइ हिकिड़ो मैसेज खणी आयो आहियां। उहो मैसेज ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो नंढिड़ो गुज़ारिश कंदुसि, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों अॼु जो ही मैसेज उहो आहे उन्हनि दोस्तनि ते जेके दोस्त गद्दार थी वेंदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे मैसेज ॿुधायां थो त अॼु जो हिकिड़ो दोस्त आहे, ॿ दोस्त आहिनि, तो प्रोग्राम ठाहियो आहे। सखर जा दोस्त आहिनि, ॿ प्रोग्राम ठाहियो आहे त असांखे सुभाणे 9 बजे हितां सखर मां लाड़काणे वञिणो आहे। ठीकु आहे, हाणे सुभाणे उहो ॾींहुं गुज़री वियो, अॼु जो ठीकु आहे, सुभाणे ॿियो ॾींहुं अची वियो आहे, 9 थींदा पिया आहिनि। त हीउ दोस्त इंतज़ार में आहे त मुंहिंजो दोस्त अचे थो त असां ॿई गॾु वेंदासीं लाड़काणे। ठीकु आहे, हितां 9 तां 11 थी विया आहिनि, इंतज़ार में आहे त मुंहिंजो दोस्त ईंदो, मूंखे गॾु वठी लाड़काणे वेंदो। दोस्तों हू दोस्त अकेलो ई वञी सघे थो, छा ॿुधई, हू दोस्त अकेलो ई प्रोग्राम में वञी सघे थो, पर हिकिड़ो आसरो हूंदो आहे दोस्त जो। हुन आसरो जेको ॾिनो न, हुन वरी फ़ोन कई दोस्त ॾे, अदा किथे आहियां। हुन दोस्त ख़बर थी छा चयो दोस्तो, हुन दोस्त चयो त अदा मां त लाड़काणे पुॼी वियो आहियां प्रोग्राम में, पर तूं अच पियो। हाणे ॾिसो, हुनखे पहिरियों त आसरो न ॾिया त सुभाणे पाण गॾु हलंदासीं। इहो आसरो हिकिड़ो कंहिं दोस्त खे न ॾियो ऐं कंहिं गद्दार दोस्त जे चवण में न अचो ऐं गद्दारी न कयो दोस्तनि सां। इहो तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज आहे। हीउ दोस्ती जो हिकिड़ो अलाह साईं जी तरफ़ूं हिकिड़ो तोहफ़ो आहे, दोस्ती जो रिश्तो आहे, ईअं सम्झ, अलाह साईं हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे इहो दोस्ती जो ई बि। ईअं न कयो बेली, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। अहिड़े गद्दार दोस्तनि जे चवण में न अचो ऐं दोस्तनि सां सुठो रवैये सां पेश अचो। महिरबानी दोस्तों, अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।